अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद तव्हां ख़ुशबाश ऐं बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अव्हां लाइ असां हिकु नई इंफॉर्मेटिव वीडियो खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। हीअ वीडियो ख़ासि तौर ते उन्हनि दोस्तनि जे लाइ आया आहे जेके मुल्क खां ॿाहिरि परदेस में रहनि था, जेके नौकिरी सांगे या रोज़गार सांगे या उमिरि हज जे सांगे ॿाहिरि वियल आहिनि ऐं वापसि पंहिंजे मुल्क अचणु चाहिनि था। हीअ वीडियो ख़ासि तौर ते उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे छो त अव्हांखे ख़बर आहे त हुकूमत पाकिस्तान कुझु वक़्तु पहिरीं ॿाहिरां ईंदड़ मुसाफ़िरनि जे सामान ते पाबंदी हई हुई। जेको ॿाहिरां इम्पोर्टेड सामान आंदो वञे थो उन ते पाबंदी ऐं कस्टम लागू कयो हो, जंहिंखां पोइ मुसाफ़िर काफ़ी परेशान हुआ ऐं जेको सो उन्हनि शिकायत कई। जेको सो उन्हनि जे सामान खे जेको एयरपोर्ट अमलो आहे उन्हनि सां बदतहज़ीबी करे थो ऐं हुकूमत पोइ उनजो नोटिस वरितो ऐं मुसाफ़िरनि खे मख़सूस लिमिट ताईं जेको सो ॿाहिरां सामान आणण जी इजाज़त ॾिनी। जेको मुसाफ़िरनि जो ज़ाती इस्तेमाल जो सामान आहे उन जी इजाज़त ॾिनी, जंहिंजो ऐलान अॼु वज़ीर आज़म जे मुआविन ख़ुसूसी सलमान सूफ़ी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस में उनजो बाक़ाइदा ऐलान कयो त कहिड़ो मुसाफ़िर केतिरे हद ताईं ऐं कहिड़ो सामान आणे सघे थो। सो असां उन जी तफ़सील असां हिन वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदासीं। सो उन खां पहिरीं अव्हांखे गुज़ारिश त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वधि मां वधि दोस्तनि ताईं शेयर कयो त जीअं असांजी हीअ मालूमात वधि में वधि दोस्तनि ताईं पहुची सघे। सो दोस्तों, हाणे असां अव्हांखे तफ़सील सां आगाह कंदासीं त कहिड़ा मुसाफ़िर केतिरे हद ताईं जो सामान आणे था सघनि। दोस्तों, जेके 30 ॾींहं या 30 ॾींहंनि खां घटि जेके मुसाफ़िर ॿाहिरि मुल्क रहिया ऐं वापसि पाकिस्तान आया उहे जेके से वधि मां वधि $400 ताईं जो सामान आणे सघनि था ऐं जेके 30 ॾींहंनि खां वधीक ऐं 60 ॾींहंनि खां घटि जेके मुसाफ़िर यानी 2 महीननि ताईं मुसाफ़िर जेके ॿाहिरि रहिया उहे जेके से वधि मां वधि $800 जो सामान आणे सघनि था। ऐं दोस्तों, जेको 60 ॾींहं खां वधीक जेके मुसाफ़िर ॿाहिरि रहिया पोइ 60 ॾींहं खां वधीक पोइ साल 2 साल 3 साल जेतिरे ताईं ॿाहिरि रहिया उहे जेके मुसाफ़िरनि $1200 ताईं जो सामान पंहिंजे ज़ाती इस्तेमाल जो सामान पाकिस्तान आणे था सघनि। उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जी कस्टम ड्यूटी या टैक्स वग़ैरह न वरितो वेंदो। सो दोस्तों, असां वटि अव्हां दोस्तनि जे लाइ इहा हिकिड़ी इंफॉर्मेटिव ख़बर हुई जेका असां अव्हां दोस्तनि ताईं शेयर कईसीं ऐं असांखे उमेद आहे त अव्हां इन जेका असां अव्हां जी मालूमात में इज़ाफ़ो थियो हूंदो, अव्हां जी ॼाण में इज़ाफ़ो थियो हूंदो ऐं जेके दोस्त ॿाहिरि अव्हां जा मिट माइट या दोस्त या अव्हां पाण वञणु था चाहियो पाकिस्तान, त मुंहिंजे ख़्याल में अव्हां जे लाइ काफ़ी मालूमात आहे ऐं उमेद त असांजी अव्हां हौसला अफ़ज़ाई कंदा, असांजी वीडियोज़ खे वधि मां वधि लाइक कंदा ऐं ॿियनि दोस्तनि ताईं पहुचाईंदा या मालूमात पंहिंजनि दोस्तनि मिटनि माइटनि ताईं पहुचाईंदा। इन करे असांजी वीडियो खे शेयर कंदा ऐं असांजी वीडियो खे लाइक करे असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा। सो इन करे असां अव्हां दोस्तनि खे वरी बि साॻी गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांजी वीडियोज़ खे लाइक ॾियो, असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं शेयर करे वधि मां वधि पंहिंजनि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं हीअ जेका इन मालूमात मंझां वधि मां वधि दोस्त फ़ाइदो हासिलु करे सघनि ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असांखां का टेक्निकल मिस्टेक या का बि ग़लती थिए छो जो असां नवां आहियूं बिल्कुलु, त असांजी वधि मां वधि असांखे गाइडलाइन ॾींदा, असांजी हेल्प कंदा, असांजी रहनुमाई कंदा ऐं जेको सो असां पंहिंजे फीडबैक सां असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा। ठीकु आहे दोस्तों, सो वरी कंहिं नई वीडियो में अव्हां सां मुलाक़ात कबी। जेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।